Time News Studios. ये कोई नहर नहीं है, कोई दरिया सिंध नहीं है, पूरा इलाका डूबा हुआ है। ना यहाँ के MNA, ना यहाँ के MCA, ना यहाँ के काउंसलर, ना यहाँ के चेयरमैन, कोई किसी के लिए पूछने के लिए तैयार नहीं है। और इस वक्त तमाम आबादी के घरों के अंदर मुकम्मल पानी भर चुका है। कराची के मुख्तलिफ़ इलाक़नि में एक तोहफ़ो ॿीहर बरसात, मौसम खुशगवार। आचर ऐं सूमर ते पियल बरसात जो पानी अञा ताईं निकाल न थी सघियो। शहर के अक्सर इलाक़नि में रोड रस्ता तलाउनि जो ॾेख ॾियणु लॻा। के इलेक्ट्रिक खे बि शहरनि ते रहम न आयो। मुख्तलिफ़ इलाक़नि में बिजली फ़रहामी भी मुअत्तल। सेंट्रल ज़िले के रोड रस्तनि तां बरसाती पानी निकाल कियो वियो। ट्रैफिक की रवानगी बहाल। औरंगी टाउन ऐं गोलीमार समेत केतिरनि ई इलाइक़नि मां पानी निकाल करण जो सिलसिलो जारी। लाइन्स एरिया जे UC 9 में नालो भरिजी वञण बाद ख़तरनाक सूरत हाल। पानी घरनि में दाख़िल। बल्दिया टाउन के मवाज ॻोठ में करंट लॻण सबबि पोरियत फौत। बरसातुनि दौरान मुख़्तलिफ़ हादसनि ऐं वाक़िअनि में फौत थियलनि जो अंग वधी 10 थी वियो। करमपुर वेझो बडाणी बिरादरी की बिंदुरनि में पुरानी तकरार तां बजणा गोलियुनि जो खाज बणिजी विया। ॻोठ मुराद अली में बडाणी में हथियारबंदनि फायरिंग करे शेर बडाणी ऐं समद बडाणी के क़त्ल करे छॾियो। वाक़े खां पोइ धुरनि में छिकताण तेज़, वधीक रतो छाण जो ख़दशो। सिंध में माल पिड़िन के वक्त में बाद माल पिड़ियों हाणे सुबह जो 7 वगे खां रात जो 11 वगे ताईं खुलियल रहंदियूं। नोटिफिकेशन जारी। कराची में वडन पार्क समेत तफरी मागन, रांदियुनि के मैदाननि, जिम्स ऐं जॉगिंग ट्रैक्स ते 4 ऑगस्ट ताईं पाबंदी लगाई वई। सी व्यू ऐं स्विमिंग पूल्स ते वींझण ते भी पाबंदी हूंदी। कमिश्नर कराची नोटिफिकेशन जारी करे छॾियो। मुखालिफ धुर नैब चेयरमैन, डिप्टी चेयरमैन ऐं प्रोसिक्यूटर जनरल की मुलाज़मत वाले मुद्दे में वाद की मुखालफत करे छड़ी। PTI हुकूमत तजवीज़ वापस वठण लाइ रासपो ज़ाहिर करे छॾियो। कानून साज़ी लाइ जोड़ियल पार्लियामानी कमेटी के इजलास में हुकूमत मुख़्तलिफ़ तरमीमी बिल्स जा मुसविदा ऑपोजिशन के गौर लाइ ॾिना। मुखालिफ धुर FATF ऐं नैब समेत मुख़्तलिफ़ कानूननि ते गौर लाइ वक़्तु घुरी वरितो। पार्लियामानी कमेटी जो इजलास अॼु ॿीहर थींदो। कमेटी चेयरमैन शाह महमूद कुरैशी जो चवणु आहे त FATF क़ौमी सिक्योरिटी ऐं नैब कानून में तरमीम जा मुसविदा ऑपोजिशन के ॾिना आहिनि। तरमीमी बिलनि बाबति इख़्तिलाफ़ ख़त्म किया वेंदा। नवाज़ लीग अॻवान अयाज़ सादिक जो चवणु आहे त नैब कानून वारे मुसविदे में नैब चेयरमैन, डिप्टी चेयरमैन ऐं प्रोसिक्यूटर जनरल जी मुलाज़मती मुद्दे में वाद वारी शिक क़बूल न आहे। JUI सरबराह मौलाना फजल रहमान जी ऑपोजिशन लीडर शहबाज शरीफ सां सनस रिहाइशगाह ते मुलाक़ात। मुल्की सियासी सूरत हाल समेत ईद खां पोइ ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस सॾाइण ते मुशावरत। मुलाक़ात बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे शहबाज शरीफ चयो त हुकूमत नाकाम थी चुकी आहे, जंहिं मां छुटकारो हासिल करणो पवंदो। मौलाना फजल रहमान जो चवणु हो त ईद खां पोइ जल्द ई ऑपोजिशन जी रहबर कमेटी जो इजलास थींदो। सभु गॾिजी ऐं भरपूर कुवत सां साम्हूं ईंदासीं। साफ़ नज़र अची रहियो आहे त पीपल्स पार्टी कराची खां पलांद वठी रही आहे। वफ़ाक़ी वज़ीर अली ज़ैदी बरसात जी सूरत हाल ते ट्वीट कंदे चयो आहे त कराची वासियुनि सां वाइदो आहे त हाणे ख़ामोश न वेहंदासीं। कराची जी तबाही जो मामिलो वज़ीर आज़म आॾो रखंदासीं। जॾहिं बरसात पवंदी आहे त पाणी ईंदो आहे। बख़्तावर भुट्टो ज़रदारी ट्वीट कंदे चयो त सॼी राति रस्तनि जी निगरानी करण ते सिंध सरकार जी महिरबानी। अॼु समूरा हंध साफ़ थी विया, पर बदकिस्मतीअ सां बरसाती ॾेडरनि जा मसइला हल नथा करे सघूं। जेके बरसात पवंदे ई निकिरी ईंदा आहिनि। 24 कलाकनि में कराची मां चूंडिजी आयल PTI जा वज़ीर किथे हुआ?
सिंध असेंबली के इजलास दौरान स्पीकर कराची में बरसात ते बहस की इजाज़त न ॾिनी। PTI मेंबर्स ऐवान में वॉकआउट करे विया। ऑपोजिशन लीडर फिरदौस शमीम नकवी जो चवण हो त कराची में बरसात तबाही मचाए छड़ी है, पर लोकल गवर्नमेंट खाते जो वज़ीर भी सवालन जा जवाब ॾियण लाइ न आयो। पार्लियामानी सेक्रेटरी लोकल गवर्नमेंट खाते की कारकर्दगी ते पुछल सवालन जा जवाब न ॾेई सघियो। सवालन जवाबन जे वक़फ़े दौरान गोड़, नुसरत सहर अब्बासी ऐं सूबाई वज़ीर मुकेश कुमार चावला तेज़ थी विया। ऑपोजिशन मेंबर्स तरफा सवाल पुछण दौरान हुकूमती बेंचेस ते वेठल औरत मेंबर्स जो भी गोड़। ऑपोजिशन मेंबर्स स्पीकर ते जानिबदारी जो ऑपोजिशन मेंबर्स डिप्टी स्पीकर ते जानिबदारी जो इल्ज़ाम हणींदे चयो त तव्हां रुगो हुकूमती मेंबर्स खे ॻाल्हाइण ऐं सवाल करण जो वक़्तु ॾेई रहिया आहियो। नुसरत सहर अब्बासी जो चवण हो त कराची ॿुॾी रहियो आहे, पर PP हुकूमत ख़ामोश आहे। ये कराची डूब रहा है, ये लोग इसका जवाब दे दे। पार्लियामानी आप सवाल कर रही हैं या आप तकरीर कर रही हैं? और आप मेहरबानी करें डिप्टी स्पीकर साहबा, आप अपने हिसाब से खुदा का वास्ता है, आप क्वेश्चन पावर यूज कर लें। अपना पावर यूज आप क्वेश्चन पूछें। आपके पास बहुत पावर है, खुदा का वास्ता इस्तेमाल कर लें। देखिए आप रिलेटेड क्वेश्चन पूछें, सप्लीमेंट्री में रिलेटेड क्वेश्चन आपको पूछें। अरे आपको पढ़ा है आपने? जी हाँ, मैंने पढ़ा है, मैंने पढ़ा है। ये सिर्फ आप नहीं पढ़ती हैं। मैं इसी में से निकाल रही हूँ, मैं किसी और जगह से नहीं निकाल रही। इसमें से सप्लीमेंट्री क्वेश्चन निकाल रही हूँ। क्या करूँ? कहीं और से आप लिख कर दे, मैं वो पूछ लूँ? आप रिलेटेड क्वेश्चन पूछें। आप रिलेटेड क्वेश्चन नहीं पूछेंगे, मैं आपको बिठा दूंगी। रेलेवेंट पूछ रही हूँ, आपको ये रेलेवेंट नहीं लग रहा? आप रेलेवेंट क्वेश्चन नहीं पूछ आपको रही हैं। रेलेवेंट नहीं लग रहा, जबकि ये लोकल बॉडी का सिस्टम है, उसके तहत मैं पूछ रही हूँ। सिंध असेंबली ड्रग एक्ट 1976 में तरमीम वारो बिल, वाइल्ड लाइफ प्रोटेक्शन बिल 2020 ऐं कोरोना एमरजेंसी सहायता बिल इतफ़ाक़ी राय सां मंज़ूर करे वरितो। कराची में लोड शेडिंग ख़त्म करण, ओवर बिलिंग समेत के इलेक्ट्रिक जी फॉरेंसिक ऑडिट कराइण, सोलर सिस्टम तां समूरा टैक्स ख़त्म करण बाबति ठहराव भी इतफ़ाक़ी राय सां मंज़ूर। सिंध हुकूमत जी गोसड़ू डॉक्टर्स ख़िलाफ़ वॾी कार्रवाई। सेहत खाते शोकॉज नोटिस जो जवाब न ॾियण तां 17 ग्रेड जे 1132 डॉक्टर्स खे बरतरफ़ करे छॾियो। नोटिफिकेशन भी जारी। सेहत खाते जो चवणु आहे त बरतरफ़ कयल डॉक्टर्स खे शोकॉज नोटिस जो जवाब ॾियण जी मोहलत ॾिनी वई, पर हुननि हिकु बि नोटिस जो जवाब न ॾिनो, जंहिं तां संदनि ख़िलाफ़ कार्रवाई अमल में आंदी वई। गिलगित बल्तिस्तान जे इलाइक़े चिलास में CTD जी कार्रवाई। दहशतगर्दनि जी फायरिंग में इंस्पेक्टर समेत 5 अहलकार शहीद, 4 ज़ख़्मी। पुलिस जो चवणु आहे त CTD गिलगित जे जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ रोनी मोहल्ला में कार्रवाई कई त मुक़ाबिलो थी पियो। अहलकारनि जी जवाबी कार्रवाई में 2 ॼणा मारिजी विया। वाक़े खां पोइ इलाइक़े में सर्च ऑपरेशन। यामशोरे ज़िले में कोहिस्तान जी 532 एकड़ ज़मीन बहरिया टाउन के ॾियण ख़िलाफ़ JUI जी मेज़बानी में यामशोरो में ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस। अॻवान जो चवणु हो त सिंधियुनि खे अजरक जी नंबर प्लेट ऐं अजरक जो मास्क ॾेई सिंध जूं ज़मीनूं विकिरो कयूं पियूं वञनि। सिंध ख़िलाफ़ हुकूमती मनसूबनि ख़िलाफ़ जिदोजहद कई वेंदी। सिंध जूं ज़मीनूं मलिक रियाज़ हवाले करण ख़िलाफ़ समूरियूं जमायतूं हिक पेज ते हूंदियूं ऐं सख़्त मुखालफ़त कई वेंदी। धरती धणी रोडनि ते निकिरी ईंदा। घोटकी पुलिस एक वधीक वाटोड़ू नौजवान के हाफ फ्राई करे छड़ियो। पुलिस दावा कई है त खंबड़ा थाने की हद में गश्त दौरान फुर के इरादे से बीतल जवाबदारन से मुकाबलो थियो, जै दौरान जवाबदार नसीर चाचड़ के ज़ख़्मी हालत में गिरफ्तार किया वियो। जवाबदार के ॾोही रिकॉर्ड जो पतो लगायो पियो। नवाबशाह में 9 ॾींहं अॻु नारीअ खे साड़े ज़ख़्मी करण वारे वाक़े में मुलविस हुअण जे इल्ज़ाम हेठि संदसि ससु, सोहरो ऐं ॾेर गिरफ़्तार। पुलिस मूजिबि नारी समीना जे मुड़ुस शहज़ाद जी गिरफ़्तारी लाइ बि छापा हया पिया वञनि। जवाबदारनि ख़िलाफ़ वुमेन थाणे ते केस दाख़िल कयो वियो। नारी समीना कराची जी अस्पताल में दाख़िल। तंगवाणी वासी माल जो वापारी गौस बख्श जाफरी ऐं संदसि नौजवान पुट अहमद ख़ान गौसपुर वेंदे मुबैना तौर अगवा। कंदकोट वेझो पठान बिरादरी से वास्तो रखंदड़ 2 पोरियतनि खे हथियारबंद अगवा करे विया। गौसपुर पुलिस पारां 2 हफ़्ता अॻु अगवा थी वियल पोरियत ज़ाहिद मीरानी खे मुक़ाबले दौरान बाज़ियाब कराइण जी दावा।
ठुल वेझो 59 ॾींहं अॻु अगवा थी वियल नौजवान फरहान मंगी बेबाज़िया। समूरी दुनिया में कोरोना वायरस वधिक 3400 इंसानी जानियूं खसे वरतियूं। 1,83,928 नवां केस रिपोर्ट थियण खां पोइ मुतासिरनि जो अंग 1,66,01,000 खां वधी वियो। भारत में सूरत हाल बदस्तूर ख़राब। हिक ॾींहं में वधीक 636 इंसानी जानियूं ज़ाया। 46,000 नवां केस रिपोर्ट थियण खां पोइ मुतासिरनि जो अंग 14 लख खां वधी वियो। ब्राज़ील में 566, अमेरिका में 427, मैक्सिको में 306, ॾखण अफ्रीका में 298 माण्हू फौत थी विया। आलमी वबा सबबि हेल ताईं हयातियूं विञाईंदड़नि जो अंग 6,55,214 थी वियो। अस्सलामुअलैकुम। टाइम न्यूज़ सगत माहिया हमीर शेख। हेडलाइंस हवाले थियूं। तफ़सीली ख़बरूं हिन ब्रेक खां।